पंहिंजावे ड्रामे में दोस्तों सभई दोस्त नवां या पुराणा उन्हनि खे अॼु ज़बरदस्त मां अपडेट्स ॾियण वारो आहियां। हिन चैनल उदासी टीवी में सभिनी खे भली कार। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। अॼु रिव्यू कंदासीं रियासत ऐं पंहिंजावे ड्रामे जी ॿिन्ही जो रिव्यू करे छॾींदासीं गॾु हिकिड़े वीडियो में। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे क़ासिम जेको मवालिन वटि ॿधलु आहे 2-3 किस्तनि ताईं हिते ॿधलु हूंदो। इन्हनि खां पोइ हू भॼी वेंदो। पोइ क़ासिम जेको आहे मवालिन खे अहिड़ो त चकमो ॾींदो जो मवाली परेशान थी वेंदा। होॾां दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु जेको चाकर ख़ान आहे उन खे वक़्ती तौरु का अहिड़ी ख़ासि कामयाबी न मिलंदी, छो त जे उन खे हाणे कामयाबी यकदमि मिली वञे त ड्रामो ई ख़तमु थी वेंदो, ड्रामे जो एंड थी वेंदो। पर ईअं करिणो न आहे। ॿियो दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त भला जेको हेॾां सांवल आहे उहो अञा ताईं परेशान आहे। उन खे का शइ अहिड़ी हथ नथी अचे त जीअं उहो पंहिंजे भाउ जो कातिल ॻोल्हे वठी सघे। उन जो सौट बि उन सां जेकी डिॼी ॻाल्हियूं करे थो, सांवल उन ते यकीन नथो करे। ऐं होॾां जेको आहे क़ासिम काफ़ी किस्तनि खां पोइ जॾहिं चोथों स्पेल हलंदो, चोथे स्पेल में तव्हांखे क़ासिम जेको असल मां सांवल जे हथां गिरफ़्तार थींदो, उहो पकिड़े वञी चाकर ख़ान जे क़दमनि में क़ासिम खे उछलाईंदो। ऐं अहिड़े हिसाब सां वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।